ولنبلونكم بشيء من الخوف والجوع ونقص من الأموال والأنفس والثمرات وبشر الصابرين الذين إذا أصابتهم مصيبة قالوا إنا لله وإنا إليه راجعون. صدق الله العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. ईमानी जज्बे साहब आवाज़ से सलात अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व असहाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम व सल्लि कज़ालिक अला जमीइल अंबिया والمرسلين وعلى آلهم وأصحابهم وآل بيتهم وذرياتهم أجمعين. अज़ीज़ान किराम मुझे बुजुर्गों माता जे जेके कुरान शरीफ जो आयत सबूत तिलावत कयूं इन्हनि में अल्लाह ताला फरमायो त मां ईमान वारनि खे आज़मायो ऐं ते अल्लाह ताला लाम ताकीद जो आंदो आहे त ज़रूर आज़माईंदो. नबी सैयद फरमायो जेडी ईमान की हैसियत होंदी ओडो वडो इम्तिहान जेडो ईमान जो दर्जो होंदो ओडो वडो इम्तिहान वडे मां वडो ईमान हो त नबियन खे तने त वडे मां वडा इम्तिहान नबियन खे आया समीला है सभी हूँ वडे में वडा इम्तिहान मुझे प्यारे मोहम्मद करीम ते आया तॾहिं त अल्लाह ताला मुझे प्यारे नबी मिठड़े मोहम्मद करीम के मेराज कराए. अल्लाह फरमायो मुझे सुना नबी ॾाढियूं तोखे तकलीफ़ आयूं ॾाढा तोखे इम्तिहान आया पर मां अल्लाह सही हाणे मेराज वारे तोहफ़े सां तोखे नवाज़े सॼी ज़िंदगी जूं तकलीफ़ां सॼी ज़िंदगी जा आंज इज़ाब हिक घड़ीअ में मां अल्लाह सही लाहे सुभान अल्लाह. मेराज जे वाक़े के बयान कंदे अल्लाह फरमाए सुम्मा दना वददल्लाह सुम्मा दना
सुभान अल्लाह अना ईमानी जज्बे से सुभान अल्लाह वदा इम्तिहान आया नबी 14 ने जा वदा ईमान वदा इम्तिहान आया मुझे प्यारे मोहम्मद करीम देशो तो मुझे प्यारे नबी जो वदो ईमान हाने सब वगे मेदरे वारो वडे आवाज सा जो तो वडे मा वदो ईमान हजरत इमाम हुसैन जो भी हो चो सुभान अल्लाह तरे हजरत इमाम हुसैन जे मदो वदा इम्तिहान किया वडियो तकलीफा बेचारे जे मत वधियो वडियो आज़माइश वधियो सती तारीख दे करबला जे मैदान में पहुंचान सती होती पानी बगदा पानी बगती थी अल्लाह अकबर कबीरा दहिए जो सुवरदा जंगशी कया हाने शहादत जो सिलसिलो शुरू थी वनी बाहर शहीद थींदा वञनि अली अकबर सारन जो शहीद थी वियो ओडो आवाज तो जे अली असगर बेचारे जो रोन जो आवाज हजरत इमाम हुसैन बेचारो खीमे जी तरफ दौड़ियो आयो खीमे में घरवारी पुछा कया तो शोअली असगर रोई रहियो आहे घरवारी फरमाए थी साईं पानी न मिलण जे करे मानी न मिलण जे करे बुख वञण जे करे वञी थञो सुकी चुकी आहे हे वीचारो अली असगर बुख जे करे तड़पी रहियो आहे हज़रत इमाम हुसैन जो आवाज़ ॿुधी पंहिंजे नकड़े मुबारक मां पाणी झले न सघियो पंहिंजे शहज़ादे हज़रत अली असगर खे खणी ॿाहिरि आयो ऐं ज़ालिम सां मुतवजे थो थिए ओ ज़ालिमो तव्हांजो झेड़ो तव्हांजी जंग तव्हांजी लड़ाई तव्हांजी वेड़ तव्हांजी दुश्मनी मां इमाम हुसैन साया असां वॾनि साया नंढड़े ॿार तव्हांजो कहिड़ो ॾोखियो आहे ज़ालिमो हिन वीचारे जो पाणी बंदि कयो वेठा बदुक पाणीअ जा ॾियो त मां अली असगर जे वात में विझां वीचारो रोअण खां बस कयो ज़ालिमो रहम कयो नंढड़े ॿार ते ज़ालिम पत्थर दिल रहम जो त नालो ई न बजाए पाणी ॾियण जे हिकिड़े ज़ालिम तीर कमान सिधो करे हज़रत अली असगर जे गर्दन मुबारक ते तीर जी चिस्त बचाई तीर मुंडो हथ कॾे तीर ज़ुमाए तो आयो अची हज़रत अली असगर जी गर्दन मुबारक के ठा करे लॻो अल्लाह अकबर कबीरा वॾो झटको अची वियो हज़रत इमाम हुसैन खे पर हज़रत इमाम हुसैन जी बहादुरी खे सलाम हिम्मत खे सलाम तो भी पाण जॾे पंहिंजे बचड़े खे भाकुड़ो पाए गल लगाए उन जी गर्दन मुबारक मां तीर कढी बचड़े जे चपड़न खे चुमियो ॾेई फरमाइस तो शहज़ादा मुबारक हुजे जो अल्लाह सैयद खे नंढी उम्र में शहादत जो एजाज़ नसीब फरमायो वञ अल्लाह जी ज़ियारत कर नाने मोहम्मद करीम जो भी दीदार कर ऐं नाने खे मुंहिंजा सलाम पेश कजाई ऐं चवजांसि त तुंहिंजो प्यारो ॾोटो हज़रत इमाम हुसैन उहो बि अनक़रीब नाना तुंहिंजे दीन ऐं तुंहिंजे क़ुरान मजीद मथां क़ुर्बान थियो अचे सुभान अल्लाह वॾी तकलीफ़ अल्लाह अकबर कबीरा वारे वारे सारी जमात बातर शहीद थी वई हज़रत इमाम हुसैन भी पाण वीचारो ज़ख्मन में चूर लगो पियो ज़मीन ते पियो ॾहीं जी शाम ते बारीअ जो वक़्तु शिमिर ज़ालिम सीने ते वेठो हज़रत इमाम हुसैन के चवे तो पढ़ कर मोद कया शहीद हलाया तलवार हज़रत इमाम हुसैन फरमाए तो शिमिर
शाहजादर का दोरे शहादत को के ले जा रहे तो शहादत तो सांगोली दावत हूं शहादत साला इनाम इकराम मुझा बच्चा शहीद दिया मुझा भाई शहीद दिया मुझा दोस्त यार शहीद दिया हाँ मुझो बाजो कासिम साईं शहीद दियो मागे फकरानंदी मां भी शहीद थियण लाइ तैयार पर ज़ालिम परे तदी मां अल्लाह जी नमाज़ पढ़ी वठा हज़रत इमाम हुसैन शिमर के धिको तो दे ओ बगे मेतड़े वारो थोरो पंहिंजे सीने ते हथ तो रखो थोरो ख्याल तो पचायो थोड़ी सोच तो क्यों केडी तगत इमाम हुसैन जे जिस्म मुबारक में कमजोरी हुई 7 तारीख मोदी मानी बंदा पानी बंदा या कमजोरी लगा नहीं जो सजो दियाड़ो बचड़ने भाइर दोस्त यार जा जनाजा खयो ॾिठो उन्हनि खे शहीद थी ॾिठो सजो दियाड़ो मुबारक पानी दोए या कमजोरी लगा नहीं जो सजो दियाड़ो जिस्म मुबारक में खंजर दाल जिस्म मुबारक में तलवार जिस्म मुबारक में तीर दाल हाँ जिस्म मुबारक में खून मुबारक जा फुआरा दावर नहीं जो सजो दियाड़ो जिस्म मुबारक में रत मुबारक हुए या कमजोरी लगा नहीं जो सजो दियाड़ो दिफाई जंग लड़ी रहा जोर सां विड़ी लड़ी रहा या कमजोरी लगा इन कमजोरन के बावजूद हिम्मत जुर्रत बहादुरी करे धिको दई करे शिमर की उठी भी हज़रत इमाम हुसैन अल्लाह अकबर करे नमाज शुरू करण फरमाए दो हाँ सना पड़ी अलहम्द शरीफ तो पढ़े अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान अर्रहीम मालिक यौमिद्दीन इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन एक रकात पूरी बी रकात जे सजदे में और सजदे जी हालत में नमाज जी हालत में कमो बेजरत इमाम हुसैन के 70 तीर चुटिया पर बाण दा वे जालिम लिखम तसा हैरान परेशान ये भी महसूस थी जड़ता इमाम हुसैन के तीर लगनी नदा नकी झटक पिया दे नकी छिड़क पिया पर वाह जो अल्लाह जे इश्क में नमाज जे मजे में हज़रत इमाम हुसैन घुमा तने देखड़े अल्लाह वारे ही हज़रत इमाम हुसैन जी नमाज के सारायो के न मंदिर में न मस्जिद में न बैतुल्लाह के दीवारों के साए में नमाज अदा होती है तलवारों के साए में वरी बे अल्लाह वारे ही हज़रत इमाम हुसैन जे सजदे के सारायो चली बाबा नबी नाना निस्बत होते सियो चले खंजर करे सजदा इबादत होते सियो हेडो जालिम तलवार काला हेडो खंजर दान हेडो तीर दा चुटम हेडो हज़रत इमाम हुसैन सजदे में नमाज में जुबान दे जारी सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला
अजी गर्दन मुबारक दे तलवार ताला सिसी मुबारक धार कई दियो गल मुबारक पान तो अल्लाह दे तो माहिरान थी तोने जो सिसी मुबारक धड़ मुबारक धार करिया पबी चबड़ा मुबारक चुरने नजर आया हिया जो चेतन वेजड़ो के मुना खोता निकली पबी आवाज के सुभान अल्लाह पढ़ो 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 सुभान सुभान रब्बियल आला अजीजो माता मुशादो क्या सच्ची बुधायो जे एड़े टाइम ते हज़रत इमाम हुसैन नमाज़ न पढ़िया तो मयार हुयसि मुंहिंजा अदा चोपड़ी नाने की अती सभी याद अचेसि मंत्रक सलाद मुदामिलन फ़क़त क़बल जे ॼाणी वाण हिकड़ी नमाज़ अदा कयो न कुफर कयो हज़रत इमाम हुसैन चयो नमाज़ में शहीद त थी पर पंहिंजो ईमान बचायो अॼु घर में वेठो आहे अॼु ओताक में वेठो आहे अॼु कचहरी में वेठो आहे नमाज़ पढ़ण लाइ तयारु न आहे मुस्लमान हे बात जे हाल अल्लाह जी ज़ात जो कसम जंहिंमें नमाज़ न आहे वो हुसैनी नथो थी सघे जंहिंमें नमाज़ न आहे वो हैदरी नथो थी सघे जंहिंमें नमाज़ न आहे वो मुसलमान नथो थी सघे कुरान मजीद तो फरमाए अकीमुस्सलात वला तकूनु मिनल मुशरिकीन कायम कर नमाज़ नथो मुशरिकन माना इहा भी थी त जेको नमाज़ नथो पढ़े वो मुशरिकन में शामिल आहे अॼु कहिड़ा कहिड़ा इरादा था कयो त इंशाअल्लाह ताला मुशरिक हो बेजारी ज़ाहिर कदाल पक्का मोमिन थी नमाज जा पाबंद थी देखारे अल्लाह खुदाए अल्लाह से असां खे नमाज जो नूर नसीब फरमाए वाहे ज़रूर थींदा आहिनि मां भी दुआ जे लाइ मां खे दोस्तनि जो चवणो आहे त साईं वेठो साहब पिछाड़ीअ में इहो दुआ घुरंदो तव्हां सुनत ज़िंदगी ये पूछी है इलाही तेजे करे मां तव्हांखे अर्ज़ु कयां अदा कहिड़ा कहिड़ा तव्हां चाहियो था त हज़रत इमाम हुसैन सां गॾु पिश्त में रवाना थियो मथो मथे खणो त मां ॾिसां सभु चाहियो था अस्सलातु मिफ़्ताहुल जन्नत नमाज़ पिश्त जे ताले अदा चाबी होंदी तो बिश्त जो तालो खुलदो तो दर खुलदा तो बिश्त में दाखिल थींदा जेकर चाबी न होंदी तो कीअं घिरदा बिश्त में कन दादरी कदो इमरान खान वारी बिश्त मिलदो ही नमाज सुभान अल्लाह जो तो मां तव्हांखे बिश्त जो बाय तो 10 मिनट सही 10 मिनट कुरान मजीद में अल्लाह फरमाए वलिमन खाफ मकाम रब्बी जन्नतान फबअय्यी आलाए रब्बिकुमा तुकल्लिबान अञा वॾी आवाज़ सां सुभान अल्लाह अञा ईमानी जज़्बे सां सुभान अल्लाह ओ फरमाए ज़वाता अफ़नान फबअय्यी आलाए रब्बिकुमा तुकल्लिबान सभिनी की नमाज जो नूर नसीब फरमा सभिनी की कुरान मजीद सां मोहब्बत नसीब फरमा
अल्लाह से सालानी जलसे की पाजी बारगाह में कबूल फरमा। अल्लाह से संजी बाहर की उम्र में सेहत में भावुकि में जेकी भी इन जलसे में संजा दोस्त बाहर मावनीन जानी अमाली अल्लाह से समूर की मेहनत कबूल फरमा। समूर की जफाकशी कबूल फरमा। समूर की रिज़्क़ रोज़ी में बरकत नसीब फरमा। अल्लाह से ये कुरान शरीफ की मोहब्बत में अल्लाह ने चाहे शान की तबीयत सही ना है उन बेचारे के भी सेहत नसीब फरमा। जेके भी बीमार हों समूरन की सेहत नसीब फरमा। समूरन की शफा कामला आजला नसीब फरमा। कमियों कोताहियों माफ़ फरमा। परेशानियों रफ़े दफ़े फरमा। मसला आसान फरमा। जेकी कर्जन में बुला प्यान गैबी खजान में मदद नुसरत फरमा। ए इलाहुल आलमीन बिनी जान की समूरन की भलाई नसीब फरमा। बिनी जान की बुरान खसा की हिफाजत फरमा। ए इलाहुल आलमीन जिस जैसा की दुनिया में जिंदा रखे सच्चो ही पक्को मुसलमान करे रखे जने बाण दे बुराई कलमे वारो मौत शहादत वारो मौत नमाज वारो मौत साके नसीब फरमाया जाए। व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्की मुहम्मद व अला आलिहि व सहाबी आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।